तीअं थींदो जो हर हिकु ॿिए खां बेज़ार हूंदो, चवंदो इहो वञे त वञे मां बचां। तंहिंजे करे उन ॾींहं जे लाइ कुझु सोचणु खपे। ऐं ॿियो ज़िंदगी दुनिया में रहण जे लाइ अलाह खां दुआ घुरिजे त अलाह जेको वक़्तु रहाए उहो सिहत सां ईमान वारी ज़िंदगीअ सां रहाए। जॾहिं दुनिया में लाॾाणो कराए त उहो कलमी ऐं शहादत वारी मौत सां लाॾाणो कराए बसि। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधो हीअ ॻाल्हि साईं जन फरमायो जंहिं ज़िंदगीअ में हिकिड़ो दफ़ो बि तड़प न कई, शहादत जे मौत जी अलाह खां तलब न कई, पोइ पाण फरमायो भले यहूदी थी मरे या नसारो थी मरे, अलाह खे इन जी परवाह न आहे। तंहिंजे करे अलाह खां दुआ घुरंदा कयो त रब जेतिरो वक़्तु रहाए ईमान इख़लास सचाईअ सां रहाए, कलमे सां रहाए। जॾहिं ज़िंदगी असांजी पूरी थिए त पोइ मौत शहादत वारो ॾे, शहादत जो मौत न आहे त कलमे वारो मौत नसीब फरमाए। ईअं ई फरमायो अलाह जे रसूल जे हुक्म जे मुताबिक़ ईअं बि ईंदो आहे। सैयदना फारूक आज़म सैयदना फारूक आज़म चयो त मुंहिंजा रब मूंखे महबूब मोहम्मद करीम जे शहर मदीने मुनव्वर जो मौत नसीब फरमाए, शहादत वारो। पर मैं ईअं तलब करे सघे थी त अलाह असांखे मौत ईमान सां महबूब मोहम्मद करीम जे शहर मदीने वारो नसीब फरमाए। पर उते ईमान जो लफ़्ज़ चवणो पवंदो, ईअं न त छड़ो मदीने में मौत न, मके में मौत न। जेकॾहिं मके मदीने जे मौत जे तलब त उन सां ईमान जो लफ़्ज़ त अलाह असांखे ईमान सां महबूब मोहम्मद करीम जे शहर मदीनतुल मुनव्वर जो मौत नसीब फरमाए। छो त उते खोड़ मुनाफ़िक बि थी विया, यहूदी नसारा बि थी विया, उहे बि उते मदीने में मुआ, पर मदीनो उन्हनि खे फ़ाइदो न ॾींदो, मदीनो फ़ाइदो ॾींदो ईमान सां गॾु। अलाह ताला तव्हां असांखे ईमान वारी दौलत सां मालामाल करणु फरमाए। बहरहाल हाणे अॼु मां हैरान थी वियुसि जो को ट्रैक्टर आयो पियो त उन में बि आवाज़ पियो हलियो, दोस्तनि ॿुधायो त हिते आवाज़ु इहो हूंदो आहे, इमदादुल्लाह पियो हलंदो आहे, ज़्यादातर इमदादुल्लाह हले थो त पोइ बाक़ी मां अचे छा कयां। पोइ वरी ईअं चवंदा आहिनि दादा वरी रूबरू अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला मूंखे बि इख़लास नसीब फरमाए। अलाह ताला मुंहिंजे कोरे खे बि पंहिंजे बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल करे फरमाए। अॼु मुंहिंजे ॾाढो रब करीम जो हम्द अची वियो, पुराणा ॿोल मां सम्झां ज़रूरु तव्हां ॿुधल हूंदा। 26 नंबर में 26 कहिड़े में 26 नंबर 1 2 3 4 5 ईअं 26 नंबर में रिकॉर्ड थियल आहे हिकिड़ो हम्द। उहो कहिड़ो आहे? ख़ालिक़ संसार सॼे जो तूं ई आहीं। सुभान अल्लाह। ख़ालिक़ केरु आहे? राज़िक़ केरु आहे? अॻे असांखे ॿुधायो न त दोस्त मूंसां ॻाल्हि कई त पाणीअ जे मथां पखी फिरनि पिया, थोरो तवजो, पाणीअ जे मथां पखी फिरनि पिया। असां 2 ॼणा वियासीं पई, ॾिठो त हिकिड़ो पखी वञी टुॿी आई पाणी में, तव्हां बि इहो मंज़र करे ॾिठो हूंदो। टुॿी जो ऐं त पेरनि में चुंभ में कुझु ज़रा आयसि, पोइ अलाए छा आयुसि, उहो खयूं गीतूं ॾींदो उॾंदो वियो। वरी मथो ॿिया पखी फिरनि पिया, वरी कंहिं पखीअ वारो ॾिसी करे वरी वञी टुॿी आई पाणी में, मथो हेठि दुबे में अचे, खॾ में अचे पाणी में, हई टुॿी, वरी उन बि ईअं कयो। असां हैरान थियासीं त ॾिस अलाह जी कुदरत आहे, घुमनि हवा में था, रिज़्क़ पाणीअ में, अॼु ॻोल्हे पंहिंजे उन रिज़्क़ खे पंहिंजे चुंबनि सां चंबनि था खयूं था वञनि। अञा ईअं हुयासीं त हिकिड़े पखीअ जो टुॿी आई त उनखे वरी कुरड़ीअ जो वॾो हिकिड़ो दरो अची वियो, कुरड़ी अची वियसि वॾड़ी, उन खणी पेरनि में क़ाबू कई, थोरो तवजो, पेरनि में क़ाबू कई। मां दोस्त खे चयो भितर हण ॿिया छॾाए वठोसीं, वॾी कुरड़ी खई थो वञे, पर कुरड़ी बि फतकी, पर उहो छॾी न सघियो, छॾी न, चिंबड़ीअ क़ाबू पेर कई। अञा ॾिठो त हुते पधर ते ॾिठो त हिते छॾाइजी वियसि। मां अमराक जो भॼ खणी आहे, मुंहिंजो अमरा उॾे वियो, मां हे नज़ारो ॾिसां पियो, हू ख़ाली मोटी आयो। छो चयोमांसि लधई न छा, हुयो त पधर, चए लधमि, चए पोइ खणी न आई। पुट इन्हनि खे बंदि कयो न, जेके तव्हांजा हलनि था पिया मोबाइलियूं फ़िलहालु 2 मिंट बंदि कयो, कहिड़े में आवाज़ आहे? हीअ ॻाल्हि यादि करण जहिड़ी आहे। पोइ हमरा चयो त मुंहिंजो अमरा ख़ाली मोटी आहे, छो न लधई, चए लधमि, चए खणी न आई, चए खणी इन जे करे न आयुमि त ॻोल्हियमि त काथे किरी। अञा जो ॾिठुमि त बने जे पाड़ में ड्रब हुया, उन्हनि ड्रबनि में ॾिठुमि त ॿिलो हिकिड़ो उहो मच्छी पियो खाए, उहा पखीअ खां जेकी किरी उहा वरी ॿिलो चिंबड़ी ओरीअ था। मां हैरान थी वियुमि त उहो पखी हेॾे खणी आयो, वरी हिन जो नसीबु। अञा मां ॿिले जे वेझो हुयमि त ॿिलो मूंखे ॾिसी लिकणु लॻो। अञा मां वेझो थियुमि त ॾिठुमि त ॿिले जा अॻियां पेर 2 कपियल हुया, पोयां पेर ऐं ढिढरीअ ते ईअं मूंखे ॾिसी करे बने में उन ड्रबुनि में लिके वियो। तॾहिं मूंखां दाह निकिती त रब इन मंडी ॿिली जे लाइ एॾो इंतज़ाम कयो, पखी मोकिले ताज़ी मच्छी थो खाराए। हिकिड़ो दफ़ो सलाह सुवारी पढ़ो त मां शुरू कयां। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिही व असहाबिही व अहले बैतिही व अज़वाजिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।